बात है छा है छोरा लूसी कुत्ते वांगर अॻियां पोयां पियो थी। वाह वाह अॼु टोपी हेॾा रंगीन कपड़ा अॼु त सफ़ा तूं फनकार पियो लॻे। छा ॿिए शादी वरी इरादो कयो अथई या भला असांजो खुटको ई कोन्हे तोखे असांखे तूं शादी करा न। शादी शादी ऐं तुंहिंजी अड़े कमाए त शादी कराया है न। कमाईंदुसि शादी खां पोइ ऐं पाणे कमाईंदुसि असांजे ॿाराड़ीअ में ईअं ई त थींदो आहे शादी खां पोइ त माण्हू कमाईंदो आहे। पर तूं ॿुध अॼु इहो ओवर एक्टिंग पियो करीं ख़ैर त आहे। हा हा भले कर हूअं त अहिड़ो दौर ओवर एक्टरनि जो आहे। वीचारा जेके पुराणा एक्टर असांजा उहे त घर वीचारा बुखूं पिया मरनि। अवां जहिड़ा ओवर एक्टर अॼुकल्ह हर चैनल ते छाया पिया आहिनि। इहा ओवर एक्टिंग कोन्हे रे आउं पैदाशी अहिड़ो आहियां। ॻाल्हि ॿुध तोखे जे शादी जो एॾो शौक़ु आहे न पुट शादी जो शौक़ु अथई न। अरे रे बाप पिछड़े खे वञी मोकल न। लॻे थो त ओवर एक्टिंग आऊं पियो करियां। लॻे थो त ही बाबा न चाचा आहे। चाचा